वेलकम साले पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही है। हाणे पाण 45 नंबर प्रॉब्लम कंदासीं जेको ऑफिस एसोसिएट हाई कोर्ट लाइ IBA कंडक्ट कयो। इनमें ॾिसूं था छा थो चए, दी अकोम्पनाइंग सर्कल रिप्रेजेंट दी 2400 स्टूडेंट एट दी हाई स्कूल and the shaded portion represent the freshman class. What is the total number of student in the freshman class? ठीक है, ही पाणो प्रॉब्लम आहे। ही ॾिसो त पाण छा कयो आहे, पाण सभिनी खां पहिरियों त डेटा कलेक्ट कई आहे। टोटल स्टूडेंट घणा 2400 आहिनि। फ्रेशमैन स्टूडेंट जेका आहिनि हू पाण मालूम कंदा आहिनि ऐं पाण खे ही जेको सर्किल मिलियल आहे ही रिप्रेजेंट करे थो ओवरऑल 2400 ॿारनि खे। ठीकु आहे, हिन में पार्ट पोर्शन थियल आहिनि, डिवाइड थियल आहे सर्किल। हू घणा आहिनि हू पाण सभिनी खां पहिरियों काउंट कंदासीं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मतिलबु टोटल पार्ट आहिनि। ऐं जंहिंमां शेडिड घणा आहिनि 1 2 3 4। त हिन खे पाण फ्रैक्शन मतिलबु पाण पूर जी फॉर्म में पाण लिखियो आहे। जेतिरा टोटल हुजनि हू पाण हेठि लिखंदाऊं अपान में, ऐं जेतिरा शेडिड हुजनि हू पाण मथे लिखंदाऊं। ईअं फ्रैक्शन थी 4/12। हाणे पाण छा कंदासीं, इन फ्रैक्शन खे ज़रब कंदासीं 2400 सां त पाण खे पार्ट मिली वेंदो त बाबा जेका शेडिड पार्ट आहे उहो घणो। हीअं लिखो या हीअं पहिरियों 2400 लिखी वठो, बाद में 2400 पहिरियों लिखी वठो, बाद में 4/12 लिखो, 4/12 ऐं बाद में 2400 लिखो। हिन सां को फ़र्क़ु नथो पए, जीअं दिलि चए करे वठो। ठीकु आहे, हाणे ॾिसूं ॿारनि जो खोड़ो 24 ते घणे भेरे थो लॻे, 2 भेरे। ठीकु आहे, ही बाक़ी 2 ऐं 2 0 मतिलबु 200 बचिया। इन 200 खे पाण चइनि सां ज़रब कयो आहे। ठीकु, हिते ही न बि लिखो त ख़ैर को मसइलो न आहे, ख़ाली चइनि सां ज़रब कयो, छो जो हर कंहिं शइ जे हेठि हिकु हूंदो आहे। ठीकु आहे, चइनि खे ज़रब कयोसीं पाण 12 सां ऐं 2 सां त जवाबु थियो 4 × 8 ऐं बाक़ी 2 ॿुड़ियूं ऐं पाण वटि जवाबु थियो 800। मतिलबु जेका शेडिड पार्ट आहे उहो रिप्रेजेंट करे थो फ्रेशमैन स्टूडेंट जेका आहिनि हू घणा आहिनि, हू 800 आहिनि पाण वटि। क्वेश्चन पेपर में ऑप्शन नंबर A आहे। ठीकु आहे, उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल को सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।